नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सामारो शाख में ख़बर ॾींदा हलूं त पेरूमल खां जारी मशीननि जे करे पाणी जी गिरोड़ शाख में नेकाल ऐं गिरोड़ शाख खे सामारो स्टाफ वटि ॻंढो ॾियण ख़िलाफ़ रसूल बख्श मरी, दाइम मरी, मोहम्मद हुसैन मरी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में लाइक पीर वेझो मेन मीरपुर ख़ासि खिपरू रोड ते धरणो 5 कलाक खां जारी। अवाम सख़्त परेशान, इंतज़ामिया नोटिस न वरितो है। हिते मथे खां मंगला तां उतां पुलियूं हलनि थियूं, उहे बंदि कोन था कराइनि। हिते सामारे शाख ते वरी स्टाफ ते हिते ॻंढो ॾियो बोतारनि जे तौर ते। हिते जेको बि कराए पियो टोटल कराए पियो। सॼी चालाकी जेका आहे जहिड़ा विढ़ंद ही जेको आहिनि माण्हुनि खे माराइण जहिड़ो कराइण, सॼो ममताज़ मरी जो कमु आहे। टोटल ही ममताज़ मरी पियो करे चालाकी जेको हेठां खां माण्हुनि खे फूकूं ॾियो ॻंढो ॾियारियो। हिते हींअर बि ॾिसो शाख सॼो हींअर पलटण ते आहे। टोटल माण्हू हिते हींअर बि ॿुॾा पिया आहिनि, वरी बि हींअर घारा हेठि मथे पिया आहिनि। उहे बि माण्हू हींअर सभु माण्हू परेशान। असीं मजबूरी में वेठा आहियूं, न त असांखे लाचार कोन्हे हिते आवाम खे परेशान करण लाइ। हिते सभु बीठा आहियूं, सुबुह खां वठी असांजो ही धरणो आहे। हिन पाणी खे बरसाति खे बंदि थियण खां 2 महीना थी विया आहिनि, अञा ताईं हिन मसइले जो को बि हल कोन निकितो आहे। ऐं सामारो जेको आहे सो मथां खां माण्हू पाणी पंहिंजो संदो छंडणूं कढियो असां ॾे रवाना कनि हिते। ऐं राति खां वठी कल्ह खां वठी माण्हू हिते परेशान आहिनि। अॻ में तव्हां परते ॾिसो त केतिरो पाणी बीठो आहे, उन जे बावजूदि वरी बि पाणी असां ॾे पिया मोकिलीनि। उन जे लाइ असांजी मजबूरी आहे। धरणो जेसिताईं इन जो हल कोन निकिरंदो त जे 3 ॾींहं लॻंदा, हफ़्तो लॻंदो, असीं धरणो ख़तमु कोन कंदासीं। ही जेको एहतजाज थियो आहे इन लाइ थियो आहे त मथां खां DC सांगड़ ऐं असांजी MNA साहिबा मशीनूं हेवी लॻराए ट्रांसफार्म रखी माण्हुनि खे ॾेई उहो पाणी पिया मोकिलीनि असां ॾे। ऐं उन खां हेठि वरी बासरनि अची ॻंढो ॾेई छॾियो आहे सामारे स्टाफ ते। हाणे पाणी केॾांहुं वेंदो, शाख अवरटाप थी चुकी आहे। ही सिम नालो कोन्हे, ही शाख आहे। हिन में जॾहिं पीअण जो पाणी गवर्नमेंट मथां बंदि करे छॾियो त छंडणनि जे पाणी जो को असां ठीको त कोन कयो आहे। उन लाइ गवर्नमेंट अचे, मथां मशीनूं बंदि कराए, हेठि ॻंढो कढाए, पाणी खे रस्तो ॾियनि। महिरबानी तव्हां मीडिया वारनि जी, जेका तव्हां आया आहियो हेॾा समारे जे पासे में, वरी समारे के माण्हू गंढा ॾेई वेठा आहिनि। इन खां पहिरीं तव्हां ॾिसी वठो, इलाइक़े जी सर्वे कजो। हिते माण्हुनि जे घरनि जी हालत तव्हां ॾिसो। ईअं हिते कलोड़नि जी गोठ में वरी गारो पइजी वई। पोइ गवर्नमेंट किथे सुतल, इहा कमु गवर्नमेंट जी आहे। ग़रीब आवाम केॾांहुं वञे, कीअं वटि वञे? सॼी हालत में तव्हां ॾिसी वठो, इलाइक़े जी सर्वे करे वठो। अॼु इहे माण्हू मजबूर थिया आहे त बाबा हिन जा को नकासी इलाइक़ो जे करे वञे। ऐं गवर्नमेंट किथे आहे? हिते आवाम पंहिंजे पाण में कोन विढ़ी सघंदा। चओ त सभी हिननि जी आहे फरियाद त बाबा असां ॾे पाणी वधीक आहे। त हिन जे करे असांजी इहा गवर्नमेंट सां दरख़्वास्त ऐं गुज़ारिश आहे तो वो अच्छे इन शे जी नोटिस वठे, इन इलाके में पानी कढाए वठे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।